अच्छा त दीनूअ खे तव्हांजी सपोर्ट आहे हिन ज़मीन ते ॻोल्हिया कोन लभंदव। भारत में घोड़ा बधा सुभाणे खां इन वण हेठां ॿार कोन पढ़ंदा, छो त इहो वण मां वढाए छॾींदुसि। खान जे अननि जा देरा ठहिया पिया आहिनि। बाबा हिकिड़ी तीलीअ जी ज़रूरत आहे। हिकु तलीशा आसमान सां था लॻनि। ओहिते रखेसि। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। जागीर ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं। दोस्तों पहिरियों दीनू सां गॾु जेको क्लास फेलो आहे दीनू जी धीउ यानी सुराण जो, उहे जॾहिं मिलंदा आहिनि वञी हशमत ख़ान सां रस्ते में, हशमत ख़ान खे चवंदा आहिनि तूं स्कूल छो बंदि कयो आहे। ऐं हाणे स्कूल वण जे जेको आहे न हेठां हाणे नंढड़ा ॿार पढ़ी रहिया आहिनि। ऐं हशमत ख़ान वार्निंग ॾींदो तूं हितां हलियो वञ, तुंहिंजो हिते वास्तो न आहे, न त ॻोल्हियो ई न लभंदे। ऐं दीनू चवंदो स्कूल में तवेलो ठहियो पियो आहे, घोड़ा ॿधा पिया आहिनि, वण जे हेठां बचड़ा न पढ़ंदा त ॿियो किथे पढ़ंदा। ऐं हशमत ख़ान हिते ॾाढो हिकिड़ो एटीट्यूड सां चवंदो सुभाणे खां इहो वण आउं कटे छॾींदुसि, न वण हूंदो न तुंहिंजा ॿार पढ़ंदा। यानी हाणे हू फुल बेहयाई ते लही आयो आहे। ऐं ॿी तरफ़ इहो शैतान मंडो वञी फ़तेह ख़ान खे चवंदो तुंहिंजे दुश्मन जे इलाइक़े में अननि जा खोड़ा लॻा पिया आहिनि, लॻो देरा लॻा पिया आहिनि, तो वटि फसूल ई न थियो आहे। ऐं वरी हुनखे वरी चए थो त फ़तेह ख़ान जी ज़मीन भली आहे, उते फसुल घणो थिए थो, असां वटि फसुल नथो थिए। ऐं हुन हशमत ख़ान खे चवे थो हेॾो हिनखे भड़काए थो। हाणे हीअ वरी फ़तेह ख़ान आर्डर ॾींदो तीली ॾेई छॾियो। ऐं फ़तेह ख़ान जा माण्हू वञी हशमत ख़ान जे अननि जे खोड़नि खे तीली ॾेई छॾींदा। इहो मंडो हशमत ख़ान खे चए थो हुन ज़मीन ते कब्ज़ो कर, ऐं हुनखे वरी तीली ॾियारे थो, इन्हनि खे पाण में भलो विढ़ाईंदो। ऐं दोस्तों जीअं जीअं ड्रामे अॻिते वधंदो दुश्मन बि वधंदा वेंदा ऐं जागीर ड्रामे जा कुझु किरदार बि नवां नवां साम्हूं थींदा ऐं ज़ाहिर थींदा। ऐं कुझु माण्हू अची ज़ाहिर थींदा ऐं कमदार अची ॿुधाईंदो फ़तेह ख़ान खे हाणे बाहि आसमान ते वञी पुॻी आहे, बाहि देरनि खे वकोड़े वई आहे ऐं हशमत ख़ान जा अन जा खोड़ा सड़ी विया। ऐं मंडो होॾे वेंदो वरी उनखे चवंदो फ़तेह ख़ान तुंहिंजे अन खे बाहि ॾेई छॾी। यानी इन्हनि ॿिन्ही धुरनि खे अहिड़ो विढ़ाईंदो सफ़ा किनो कराईंदो।